अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो चैनल में एक दफ़ो ॿीहर ख़ुशि आमदीद। आहियां अब्दुल क़यूम। अॼु तव्हांखे असां सेखारींदासीं त सिंधी बहितरीन कीबोर्ड कहिड़ो आहे। जेकॾहिं तव्हां गूगल प्ले ते वेंदव उते त तव्हांखे तमामु घणा कीबोर्ड मिली वेंदा जेके सिंधी हूंदा, तमामु घणा आहिनि। ऐं उते तव्हांखे उहो कीबोर्ड बि मिली वेंदो जेको असांजा अक्सर सिंधी यूज़ करनि था, ईज़ी सिंधी। लेकिन मसइलो इहो आहे, वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। मसइलो इहो आहे त हीअ जेके असां कीबोर्ड यूज़ कयूं था इहे असांजे फ़ोन खे स्लो बणाए छॾनि था। ऐं जेकॾहिं तव्हांजे फ़ोन जी मेमोरी घटि आहे त हीअ त कीबोर्ड जेके आहिनि तव्हांजे लाइ अज़ाब आहिनि, छो जो हीअ फ़ोन खे जेको हैंग करे छॾींदा आहिनि। सफ़ा तव्हांजो फ़ोन स्लो थी वेंदो हिननि कीबोर्ड सां, छो जो हिननि जे मथां मशहूरियूं हलंदियूं आहिनि। एड्स हलंदा आहिनि, जेके इंटरनेट वारा एड्स आहिनि उहे हिननि कीबोर्ड्स जे मथां हलंदा आहिनि। हिन करे असांजो फ़ोन तमामु स्लो थी वेंदो आहे। हीअ ईज़ी सिंधी कीबोर्ड आहे। हाणे हिन जे मथां ॾिसो तव्हांखे एड नज़र अचे थो जेको असांजे फ़ोन खे तमामु स्लो करे छॾींदो जेकॾहिं असांजे फ़ोन जी मेमोरी घटि आहे या रैम न आहे। त हाणे इन्हनि कीबोर्डनि खां ॼाण कीअं छॾिजे, हिकु असली फ़ोन में जेको आहे कीबोर्ड कीअं डाउनलोड कजे। बाक़ाइदे गूगल बि गूगल ई तव्हांखे असली कीबोर्ड सिंधी कीबोर्ड ॾींदो, जंहिंजो नालो आहे जी बोर्ड। गूगल प्ले में वञो, तव्हां जी बोर्ड डाउनलोड कयो। जी बोर्ड जॾहिं तव्हां जी बोर्ड डाउनलोड कंदव तव्हांखे जी बोर्ड कीबोर्ड में सिंधी डाउनलोड करणी पवंदी। को असां एॾी मुश्किल कमु न आहे। तव्हां मैसेज में वञो, जिते मैसेज लिखंदा आहियूं। हाणे तव्हांखे इंग्लिश नज़र अचे थो, हेठि कीबोर्ड ते नज़र विझो, इंग्लिश नज़र अचे थो, इन खे प्रेस कयो। आंगुर जी मदद सां इन खे प्रेस कयो, दॿायोसि। हाणे तव्हांखे नज़र अचे थो लैंग्वेजिस सेटिंग्स। लैंग्वेजिस सेटिंग ते क्लिक कयो। लैंग्वेजिस ते तव्हां क्लिक कंदो। हाणे तव्हांखे हेठि नज़र अचे थो एड कीबोर्ड। हेठि बिल्कुलु तव्हांखे नज़र अचे थो एड कीबोर्ड, इन ते क्लिक कयो। हाणे पाण हिन जी बोर्ड में सिंधी एड था कयूं। मथे सर्च जो तव्हांखे नज़र अचे थो ऑप्शन, सर्च में सिंधी लिखो। मथे कुंड में ॾिसो पेंट्री जे हेठों तव्हांखे सर्च नज़र अचे थो, इन में सिंधी लिखो। असां सिंधी लिखियो। हाणे ऑप्शन अची वियो सिंधी अरेबिक। तव्हांखे सिंधी अरेबिक चूज़ करणी आहे, छो जो सिंधी जेका ॿोली आहे उहा अरेबिक ते बेस आहे। हाणे हिन ॿ ऑप्शन ॾिए थो, सिंधी ऐं ABC वारी सिंधी ऐं सिर्फ़ु सिंधी। तव्हां सिर्फ़ु सिंधी खे क्लिक कयो, ABC खे जेको आहे कटे छॾियो, उन सां क्लिक जेको आहे हटाए छॾियो, उन ऑप्शन खे जेको आहे मिटाए छॾियो। सिंधी ते क्लिक कयो तव्हां। हाणे डन कयो। हाणे तव्हांजी जेको सिंधी ॿोली आहे उहा पंहिंजे कीबोर्ड में अची वई आहे। तव्हां मैसेज में वञो, बाक़ाइदे सिंधी टाइप करे सघो था। मैसेज में वेंदो, कीबोर्ड अची वेंदो, सबर कयो। हाणे हिते तव्हांखे इंग्लिश नज़र अचे थो, कीबोर्ड जेको आहे इन ते इंग्लिश नज़र अचे थो, इन खे प्रेस कयो वरी। हाणे ॾिसो तव्हांखे नज़र अचे थी बाक़ाइदे सिंधी। हाणे सिंधी कीबोर्ड जेको आहे असांजे जी बोर्ड में डाउनलोड थी वियो आहे। हाणे असां टाइप कंदासीं, चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। जेकॾहिं तव्हां असांजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो, चैनल खे बि सब्सक्राइब करे छॾियो। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई आहे त हिन वीडियो खे बि लाइक करे छॾियो। इन सां असांजी बि हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे अहिड़ियूं रोज़ असांजे चैनल ते वीडियो मिलंदियूं रहंदियूं, नॉलेज जूं, कारोबारी आइडिया, जनरल नॉलेज ऐं मोबाइल जी टिप्स ट्रिक्स सभु असां हिन ते चैनल ते अपलोड कंदा रहंदा आहियूं। वीडियो खे बि लाइक कयो, चैनल खे बि सब्सक्राइब कयो। थैंक यू, महिरबानी।